कायम करण वारनि ते, इसराइल सां तालुकात कायम करण वारनि ते। उनमें शिया तंजीमन पारां फ़लस्तीन मुस्लमान जी हिमायत ऐं इसराइल जे ज़ुल्म खिलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो आयो। शदादकोट में असगरा ऑर्गेनाइजेशन, शिया उलमा काउंसिल, मजलिस वहदत मुस्लिमीन, जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन ऐं ॿियनि तंजीमनि पारां जुमे जी निमाज़ बाद सैयद अली अकबर शाह जी इमाम बारगाह खां हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं तंजीम जा झंडा खणी सैयद ज़मीर हुसैन शाह, हैदर अली शजाई, मौलाना हाफिज़ साजिद अली बिरोई, जुल्फ़कार मीरजत, अब्दुल फताह लाशारी, सैयद गुलाम सरवर नकवी, डॉक्टर मोहम्मद शरीफ भट्टी, रहमान भुट्टो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी कोटूमोटू चौक ते धरणो आयो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ़लस्तीन मुस्लमान ते थियल ज़ुल्म इंसानियत जो इल्मियो आहे, जिते मासूम ॿारनि जो क़त्ल आम रोज़ जो मामूल बणियल आहे ऐं रोज़ानो केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि ऐं मुस्लमान मर्द, औरत, मासूम ॿारनि जो बेगुनाह रत वहायो पियो वञे। उन्हनि अक़वाम मुतहदा खां फ़लस्तीन जे मुस्लमान मथां इसराइली ज़ुल्म जो ऐं ज़ाया थींदड़ इंसानी जानियुनि जो नोटिस वठी इसराइल ज़ुल्म ऐं बर्बत बंदि कराई किरदारु अदा करण जो मुतालबो कयो आहे।